अहमद हेडलाइन सवां ॾिठियूं अवां खे हिन वक़्तु अपडेट कंदासीं त अयाज सादिक स्पीकर क़ौमी असेंबली जी कुर्सी ते वेही रहियो आहे। अयाज सादिक क़ौमी असेंबली जे स्पीकर जी कुर्सी संभाले वरिती आहे। अयाज सादिक समूरनि मेंबरनि खे ऐवान में घुराए वरितो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया पाकिस्तान जी ताज़ी सियासी सूरत हाल जे हवाले सां त पाकिस्तान में अॼु सियासी सूरत हाल जे हवाले सां इंतिहाई अहम ॾींहुं आहे जंहिंमें वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग थियणी हुई। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते जेका वोटिंग थियणी हुई उन ते डिप्टी स्पीकर क़ौमी असेंबली कासिम सूरी पारां रूलिंग ॾिनी वई आइन जे आर्टिकल 5 तहत त कंहिं बि गैर मुल्की ताक़त जे ज़रिए मुल्क में हुकूमत खे तब्दील नथो करे सघिजे। उन आर्टिकल जे तहत डिप्टी स्पीकर पंहिंजी रूलिंग में चयो त हू सम्झे थो त ही जेका बेतमादी वारी रिथ पेश कई वई आहे इहा ग़लति आहे ऐं हू हिन खे रद्द करे थो, जिनखां पोइ क़ौमी असेंबली जो इजलास गैर मुयना मुद्दत ताईं मुलतवी कयो वियो आहे। डिप्टी स्पीकर जी इन रूलिंग खां पोइ अपोजिशन जा अरकान जेके हुया, अपोजिशन जा जेके मेंबर हुया, उहे क़ौमी असेंबली में उन्हनि एहतजाज शुरू करे ॾिनो ऐं हिन वक़्तु अयाज सादिक क़ौमी असेंबली जी जेको स्पीकर आहे उन जी सीट संभाले वरिती आहे। गॾियल मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि ऐवान जी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। अयाज सादिक क़ौमी असेंबली जे स्पीकर जी कुर्सी संभाले वरिती आहे। अयाज सादिक समूरनि मेंबरनि खे ऐवान में घुराए वरितो। गॾियल मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि ऐवान जी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। अवां खे आगाह कयूं पिया त अयाज सादिक क़ौमी असेंबली जे स्पीकर जी कुर्सी संभाले वरिती आहे। अयाज सादिक समूरनि मेंबरनि खे ऐवान में घुराए वरितो आहे। गॾियल मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि ऐवान जी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त अयाज सादिक क़ौमी असेंबली जे स्पीकर जी कुर्सी संभाले वरिती आहे। अयाज सादिक समूरनि मेंबरनि खे ऐवान में घुराए वरितो आहे। गॾियल मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि ऐवान जी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया पाकिस्तान जी सियासी तारीख़ जो इंतिहाई अहम ॾींहुं वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते क़ौमी असेंबली जो इजलास थियो, जंहिंखां पोइ डिप्टी स्पीकर आइन जे आर्टिकल 5 तहत रूलिंग जारी कंदे बेतमादी जी रिथ खे मुस्तरद कयो ऐं उनखां पोइ अपोजिशन जे मेंबरनि पारां एहतजाज कयो वियो। हिन वक़्तु अपोजिशन जेका गॾियल अपोजिशन आहे उन पारां अयाज सादिक खे क़ौमी असेंबली जी स्पीकर जी सीट ते विहारियो वियो आहे ऐं अयाज सादिक समूरनि मेंबरनि खे ऐवान में घुराए वरितो आहे। गॾियल मुख़ालिफ़ धुर जी पार्टियुनि ऐवान जी कार्रवाई शुरू करे छॾी आहे। सजी सूरत हाल ते असां जेको आहे तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ गोहर गांगरो असां सां गॾु मौजूदु आहे। गोहर, आगाह कजो, पाकिस्तान जी सियासी तारीख़ जो इंतिहाई अहम ॾींहुं आहे ऐं हिन वक़्तु क़ौमी असेंबली में अयाज सादिक पारां स्पीकर क़ौमी असेंबली जा फर्ज़ सर अंजाम ॾिना पिया वञनि ऐं गॾियल जेका मुख़ालिफ़ धुर आहे उनजी कार्रवाई शुरू आहे। छा अपडेट आहे हिन मां वटि? जी, डिप्टी स्पीकर कासिम सूरी पारां इजलास मुलतवी करण ऐं वज़ीर जे अदम एतमाद वारे मामले खे टेकअप न करण ऐं उनखे गैर आइनी करार ॾियण बैदि अपोजिशन शदीद एहतजाज कयो ऐं एहतजाज बैदि अपोजिशन फ़ैसिलो कयो त अलामती तौर ते क़ौमी असेंबली जो इजलास हलाए अपोजिशन अदम एतमाद वारी जेको अंग आहे उहो ज़ाहिर कंदी ऐं इहो क़ौम खे ॿुधाईंदी त अपोजिशन वटि वज़ीर आज़म लाइ पूरो अंग मौजूदु हो, पर हुकूमत उन अक्सीरत खे न मञींदे गैर कानूनी क़दम स्पीकर खयो आहे ऐं क़ौमी असेंबली जो इजलास मुलतवी कयो आहे ऐं जेका अदम एतमाद आहे अपोजिशन पारां जेका जमो कराई उनखे गैर कानूनी करार ॾिनो आहे। इहो सॼो अमल गैर कानूनी आहे। अपोजिशन हिन वक़्तु क़ौमी असेंबली जो अलामती इजलास सॾाए वरितो आहे। स्पीकर जी सीट ते अयाज सादिक मौजूदु आहे ऐं जेके अपोजिशन जा इत्तेहादी आहिनि, मेंबर आहिनि, उहे क़ौमी असेंबलीअ में मौजूदु आहिनि ऐं क़ौमी असेंबली जी जेका कार्रवाई आहे उहा अपोजिशन पारां अलामती तौर हलाई कई वञे। गोहर, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी। नाज़रीन, पाकिस्तान की सियासी तारीख़ में इंतिहाई अहम ॾींहुं है जिथे क़ौमी असेंबली के डिप्टी स्पीकर पारां बेतमादी रिथ के आइन जे आर्टिकल 5 तहत रद्द कयो वियो आहे, जिनखां पोइ सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस साथी जजन के सॾाए वरितो आहे। चीफ जस्टिस पंहिंजे घर जजन सां ताज़ी सूरत हाल ते मुशावरत कंदो। अवां खे अपडेट कयूं पिया पाकिस्तान की ताज़ी सियासी सूरत हाल के हवाले से, जिथे अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग थियणी हुई, जंहिंमें डिप्टी स्पीकर क़ौमी असेंबली कासिम सूरी पारां आर्टिकल 5 तहत आइन जे आर्टिकल 5 तहत उनके रद्द कयो वियो। गैर आइनी